दोस्तो हाणे हिन मुग़ालते खे केरु मुंहुं ॾिए। असां जेको लतीफ़ साईं सां ज़ुल्म कयो आहे सो त हैरत में विझंदड़ आहे। सुरसुहिणी जो जेको इंट्रोडक्शन आहे त सुहिणी तुला नाले हिकु हाकारी कुंभर जी धीउ हुई ऐं शाहजहां जे ज़माने में पंजाब जे गुजरात शहर में जेको आहे सो उहो रहंदो हुयो। सुहिणी जो जनमु शब क़द्र जी सवरी राति जो थियो हो ऐं इज़त बेग हुयो, जेको मेहार हुयो सो इज़त बेग हुयो ऐं उहो दरवेशनि जी दुआ सां ॼाओ हो। इज़त बेग नौजवान थियो त वापार सां अची दहली में निकितो। तुला जे फन जी हाक ॿुधी हुन पंहिंजे हिकु नौकर खे खांसि खे सुहिणा थांव ख़रीदण लाइ मोकिलियो। सौदो कंदे नौकर जी नज़र वञी सुहिणी ते पई। मोटी अचे मालिक सां ॻाल्हि कई त उन कुंभर जी जेका धीउ आहे न उहा ॾाढी हसीन आहे, ॾाढी सुहिणी आहे, ॾाढी ख़ूबसूरत आहे। ऐं पोइ हुन इहो फ़ैसिलो कयो त हाणे मूंखे वापसि जेको आहे सो वञिणो कोन्हे ऐं पंहिंजे मुल्क ॾांहुं बुखारा वापसि नाहे वञिणो ऐं मूंखे हाणे सुहिणीअ जे करे ते रही पवणो आहे। ऐं पोइ वझ वठी सुहिणी सां ॻाल्हि कई त आउं तोते आशिक़ु थी पियो आहियां। ड्रामा ॾिसो, लतीफ़ साईं सां ड्रामा ॾिसो, आउं तोते आशिक़ु थी पियो आहियां। ऐं जेको आहे सो इहा ॻाल्हि जॾहिं सुहिणी जी माउ खे ख़बर पई, सुहिणी पोइ हुन ते मोहित थी पई, पर सुहिणी जी माउ खे जॾहिं ख़बर पई त हुन चयो त हीउ कमु ख़राबु पियो थिए, तंहिं करे हुन ॾम सां परणाए छॾियसि। इज़त बेग जेको आहे सो उहो विराग में वठिजी वियो। मेहार जंहिंखे असीं मेहार सॾींदा आहियूं, उहो विराग में हमराह वठिजी वियो ऐं चुनाव नदीअ जे किनारे, हाणे चुनाव नदी हिते इहा नोट कजो, ज़रूरु नोट कजो त चुनाव नदीअ जे किनारे ते हमराह जेको आहे सो वञी वेठो ऐं उते संन्यास वठी वेठो। पोइ वरी सुहिणी जेका आहे सा पंहिंजो उन वटि दिलि ते चढ़ी ऐं उन सां मिलणु वेंदी हुई। ऐं मूंखे त हैरानगी थी वठे, माना इन क़िस्म जो किसो चुनाव नदी तुला जी धीउ थी सघे थी, भले हुजे। ऐं जेको ॾमु हुयो उन ॾम सां जेको आहे सो हुनखे परणाए छॾियऊं। ठीकु आहे, हिकिड़ा लोक दास्तान असांजी सिंध में रहिया आहिनि ऐं भिटाई साईं जो कमाल इहो आहे त सिंध जे लोक दास्ताननि खे जंहिं कमाल कारीगरी सां हुन बयानु कयो आहे उहो हुन पंहिंजा ठाहिया आहिनि, पंहिंजा घड़िया आहिनि। पर हीअ त समूरे जो समूरो मुग़ालतो आहे। जेकॾहिं चुनाव नदीअ जे किनारे ते हुई इहो सॼो किसो पंजाब वारे साइड जो आहे, त पोइ हीअ शहदादपुर में क़बर कंहिंजी आहे ऐं हाणे मेहार जी जेका क़बर आहे उनजी चो तरफ़ कब्ज़ा थी चुका आहिनि शहदादपुर में, त उहा क़बर कंहिंजी आहे। लोहाणे जूं लूहियूं जॾहिं लतीफ़ साईं फरमाए थो त पोइ इहो लोहाणो दरिया त शहदादपुर खां वहंदो हुयो, जेको पहिरियां पोइ हिते सांगरो हुयो, अॻिते हली लोहाणो थियो। त पोइ इहे केरु आहिनि? जेकॾहिं चुनाव नदी आहे त इहे केरु आहिनि? मूंखे हैरत जी ॻाल्हि आहे त असांजे वॾनि वॾनि अकाबरनि, हीअ त कल्याण आॾवाणी जो जेको आहे सो ज़िक्र आहे, पर ॿियनि सभिनी घणे क़दुरु कल्याण आॾवाणी साहिब जी कॉपी कंदे ऐं इहो समूरो जेको आहे सो किसो वेही इन नमूने सां घड़ियो आहे। आउं इन किसे खे बिल्कुलु मञण जे लाइ तयारु कोन आहियां। हीउ हिकिड़ो अलामती किसो बि थी सघे थो ऐं हीउ हक़ीक़ी जेकॾहिं किसो आहे त उहो सिंध जो किसो आहे, छाकाणि त सुहिणी पंजाब में नालो ई न रखियो वेंदो आहे ऐं मेहार खे माहीवाल चवंदा आहिनि, उहो उते मेहार हूंदो ई न आहे। ऐं भिटाई जॾहिं मेहराण जी ॻाल्हि थो करे त सिंधू दरिया खे हिते ई मेहराण सॾियो वेंदो आहे ऐं पंजाब में नाहे सॾियो वेंदो। ऐं अहिड़ा ॿिया खोड़ सारा दलील आहिनि जेके ॾेई सघजनि था त जेको आहे सो सुहिणी उहा सिंध जी हुई। ऐं सो दोस्तो मूं इहा ॻाल्हि पई कई त इहा केॾी अजब जी ॻाल्हि आहे त उनखे कहिड़े नमूने सां पेश कयो वियो आहे। हाणे मुंहिंजी नज़र में सुहिणी छा आहे, दरिया छा आहे, मेहार छा आहे, ॾम छा आहे, इहे टोटली लतीफ़ साईं जो अॼु ताईं असां वटि डिस्कोर्स थियो ई न आहे। असां लतीफ़ साईं खे पुटु ॾियण वारो पीर सम्झो वेठा आहियूं। के वेठा चवनि त बाबा लतीफ़ साईं जी जेको फ़िक्र आहे सो उहो इंसान खे अंदरि उजारण जो फ़िक्र आहे ऐं पाण संवारण जो फ़िक्र आहे। इन क़िस्म जी गुफ़्तगू जेका आहे सा असीं अक्सर कंदा आहियूं। ऐं लतीफ़ साईं जेको हिकिड़ो तमामु वॾो फ़लसफ़ी ऐं हिकिड़ो ग़ैर मामूली इंसानी तारीख़ जो तमामु वॾो माण्हू आहे, उनखे असीं महज़ हिकिड़ी उनजी दरगाह ठहियलु आहे, उते राग थींदो आहे। राग त भली ॻाल्हि आहे, उते राग थींदो आहे ऐं असां हितां वेंदा आहियूं ऐं उते सुखाऊं पासे उनखां पुट घुरंदा आहियूं। ऐं
अजब जी ॻाल्हि आहे या हैरत में विझंदड़ ॻाल्हि आहे त असीं भिटाई सां इहो कुझु कंदा आहियूं जेको हिते असांजे आलमनि जेको वेही भिटाई सां कयो आहे असांजा जेके अकाबर आहिनि जेको उन्हनि लतीफ़ साईं सां कयो आहे असीं उहो वेठा कयूं। वाहड़ वहनि नवां अञा वह अॻे थियो। हीअ वाहड़ त नवां आहिनि, हीअ त नयूं नयूं ॻाल्हियूं थो ॾिसां। लतीफ़ थो चवे हीअ त सभु किसाऊं नवां नवां पियो ॾिसां। वाहड़ वहनि नवां अञा वह अॻे थियो। हीअ नए क़िस्म जो वहकिरो आहे पर अञा जेको वॾो वहकिरो आहे उहो अॻियां थियो। घर वेठियूं खणा करियो सरतियूं संगत सवां। अलाह अलाह, छा त कमाल जी ॻाल्हि आहे, छा त ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। घर वेठे घणा करियो सरतियूं संग सवा। सूरत जा साड़ जी साजे ॾिठी आं त हूं त न पलियो मां खिड़ो सभु घड़ा खण। हिकिड़ो बैत आहे, हिकिड़ो सिर्फ़ु हिकिड़ो बैत आहे। इहो बैत ई लतीफ़ साईं जे फ़िक्र जे उरूज ऐं इंतिहाउनि खे जंहिं नमूने सां पहुचाए थो उहो ई असांजे सम्झ जे लाइ काफ़ी आहे। हितां ॾिसो नथा त लतीफ़ साईं जे दौर में छा छा थियो हुयो, उनखां थोरो अॻु छा थियो हुयो। उन दौर में जेके भिटाई जे दौर में मुग़ल सल्तनत मुग़ल एम्पायर जंहिं नमूने सां हिते इहो सभु कुझु करे रही हुई ऐं झोक में जो कुझु थी रहियो हुयो छा इहो असां विसारे वेठा आहियूं। ऐं कलरनि जो दौरु हुयो, कलरनि जे दौर में ज़ाहिर आहे लतीफ़ साईं जंहिं अलामतुनि में जेका ॻाल्हि करे थो उहा अलामतुनि में ई हूंदी ऐं उनखे उनजे रूह मां असांखे उनजो जेको रूह आहे उनखे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। इन में भिटाई जो को ॾोह कोन्हे को, पर असीं जेके भिटाई जा पारखू पाण खे सॾायूं था, पारखू त तमामु वॾी ॻाल्हि आहे, वॾो जुमिलो आहे ऐं नथो सम्झां त भिटाई जो को पारखू हेसि ताईं पैदा थियो हुजे। असां लतीफ़ साईं पढ़ंदा आहियूं ऐं सभु को पंहिंजी पंहिंजी माना कढंदो आहे, पर तुज़ जेका सच माना आहे उहा माना अॼु ताईं लतीफ़ साईं जी कंहिं बि कोन कढी आहे। वरी सोरले साहिब खे शाबस आहे त उन कुझु थोरो इल्मी ऐं अकेडमिक कमु कयो आहे। बाक़ी असां सभिनी जेको बि कमु कयो आहे शाबस आहे उन्हनि खे, उन्हनि कमु कयो आहे, ठीकु आहे ऐं उनजे ख़िलाफ़ु कोन थो चवां, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़रूरु चवंदुसि त उन्हनि जो कमु हिन समाज जे लाइ को बि कारज नथो रखे, हिन समाज जी तब्दीली जे लाइ को बि कारज नथो रखे। वाहड़ वहनि नवां, हाणे वाहड़ नवां पिया वहनि त ओचितो छा आहे, नयूं नयूं ॻाल्हियूं तव्हां नथा ॾिसो। कॾहिं कॾहिं असां वटि छा छा कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। ओचितो वेठे वेठे जेको आहे सो पंहिंजो का अहिड़ी ॻाल्हि थींदी त बाबा हितां जूं जेके क़ौमूं आहिनि, हितां जा जेके तारीख़ी क़ौमूं आहिनि, जेके हज़ारे सालनि खां हिकिड़ो वतन रहियूं आहिनि, उन्हनि जो जेको फलाणो जज़ीरो आहे न उहो उन ते असीं कब्ज़ो था कयूं। भिटाई साईं उन दौर में बि ईअं थियो आहे, उन दौर में बि इन क़िस्म जी सूरत हाल थींदी रही आहे। कलोड़ा अञा झोक वारे दौर में अञा नौशरो फिरो ताईं मस पहुता आहिनि, पर मियां नूर मोहन जेको आहे सो अचो थो पहुचे अब्दुल वासिया वटि ऐं इन्हनि वटि सभिनी वटि अची थो पहुचे ऐं पंहिंजो जेको जत आहे उन जत वटि हमल जत वटि उन वटि अची थो पहुचे ऐं उन वटि वॾो पंहिंजो पहुची ऐं झोक जे ख़िलाफ़ु हिकिड़ी जंग था कनि ऐं झोक धणे खे शहीद था कनि। मुग़ल एम्पायर हुनखे 4 महीननि ताईं शिकस्त नथी ॾेई सघे, पोइ हुन सां फ्रॉड करे ऐं हुन सां धोखो करे इहो सभु कुझु कयो थो वञे। त हाणे वाहड़ वहनि नवां अञा वह अॻे थियो। हीअ नवां ॾिसो नथा जहान, नयूं नयूं ॻाल्हियूं जेके हिते असां वटि कयूं थियूं वञनि त हाणे हीअं कंदासीं, हाणे हीअ आहे, हाणे जमहूरियत जे नाले ते हीअं आहे, हाणे जमहूरियत बहितरीनु इंतकाम आहे, हाणे मुल्क जी सलामती जो मसइलो आहे, मुल्क जी सलामती जेका आहे दाव ते लॻल आहे, तंहिं करे हाणे तव्हां पेट्रोल वधी वञे त बि बर्दाश्त कयो ऐं हीअ सभु शयूं बर्दाश्त कयो। हाणे इहो सॼो केस अथव तव्हांजे क़ौमी सुञाणप, क़ौमी बका, क़ौमी वजूद जो समूरो केस अथव जंहिंखे सम्झण जे लाइ असीं तयारु न आहियूं। काश असां इहा ॻाल्हि सम्झी वठूं। घर वेठियूं घणा करियो सरतियूं संग सवा। ॾिसो कोन था अॼु सोशल मीडिया जो दौरु आहे, सभु हिकिड़ो वीडियो बयानु जारी करे छॾींदा, वॾी हिकिड़ी कुर्सी ते वेही वीडियो बयानु जारी कबो त उहा सिंधी क़ौम ते को बि हर्फ़ अचणु न ॾिबो। सिंधी क़ौम खे जेकॾहिं कुझु थियो त असीं धरती तंग जेको आहे सो उहा तंग करे छॾींदासीं ऐं बसि अलाए छा करे छॾींदासीं। घर वेठियूं घणा करियो सरतियूं संग सवा। सूरत जा साहड़ जी साॼे ॾिठी आं। हज़रत इनकलाब जो असुलु मज़ो ऐं उन जो असुलु जेको करार आहे, जेकॾहिं अव्हां हक़ीक़ी माना में सचाइनि सां रूह जे गहराइनि सां काश अव्हां जेकॾहिं उहो ॾिसी सघो त पोइ तव्हां सां छा थींदो। हूंद न पलियो मां
असां पाण मूंसां हीअं थींदो, मूंसां वॾो वैल थींदो, मूंसां वॾो अज़ाब थींदो, ऐं जेकॾहिं मूं जिदोजहद कई त गिरफ़्तार थी वेंदुसि, मूंखे फांसी बची सघे थी, मारिजी बि सघां थो। ऐं ईअं थियो बि आहे, ईअं थियो बि आहे, मारिया बि विया आहिनि। ऐं इहो सॼो हिकिड़ो सिलसिलो जेको आहे सो उहो थी थो वञे। हू त न पलियो मां। हाणे इहो ख़ौफ़ मौत जो, जिदोजहद जो, जेल में वञण जो उन्हनि खे आहे जिन हज़रत इनकलाब जी हसीन सूरत नाहे ॾिठी। इहो ख़ौफ़ उन्हनि जे अंदर में आहे ऐं इनकलाब जूं आगूं असां उन्हनि खे ॾेई छॾियूं आहिनि। हूं त न पलियो मां, खिड़ो सभु घड़ा खणी, पोइ तव्हांखे पंहिंजी परवाह ई न हुजे, सभई घड़ा खणी ऐं खिड़ी पओ, सभु अंदरि दरिया में लही पओ। हाणे सुहिणी केरु आहे? सुहिणी रुॻो हिन ई बैत में असीं ॾिसूं था त जेकॾहिं मिजाज़ खे पासे ते रखूं त सुहिणी हिकिड़ो इनकलाबी किरदारु आहे। दरियाह रियासत जो नालो आहे, हुकूमत जो नालो आहे, जेका अवाम खे सख़्तु क़िस्म जा अंज ॾेई रही आहे। हिकिड़ी इनकलाबी आहे सुहिणी, ऐं ॿिए पासे दरियाह आहे जेका हुकूमत ऐं रियासत आहे, जेका अवाम खे अंज ॾेई रही आहे। ऐं मेहार इनकलाब जो लागू थियणु आहे, उनजी हासिलात, मेहार जी हासिलात इनकलाब जो लागू थियणु आहे। हाणे जॾहिं असां इन तनाज़ुर में भिटाई खे खणंदासीं, टीहनि सुरनि खे खणंदासीं, त भिटाई असांजे आॾो तारीख़ जो तमामु वॾो ग़ैर मामूली, इंतिहाई ग़ैर मामूली जेको आहे सो उहो किरदारु, ग़ैर मामूली फ़लसफ़ी, ग़ैर मामूली ॾाहो, ग़ैर मामूली इंसान, ग़ैर मामूली शाइर, ग़ैर मामूली मुफ़क्किर थी साम्हूं ईंदो। मुंहिंजा दोस्तो, घणे वक़्त खां पोइ लतीफ़ टीवी ते अव्हां वटि हाज़िर थियो आहियां। ज़माने जा ख़फ़ावात जे करे न पिए अची सघुसि। हाणे मुंहिंजी कोशिशि हूंदी त जेको आहे सो लतीफ़ टीवी जे यूट्यूब चैनल खे कंटिन्यू कयां। मूंखे उमेदु आहे त तव्हां चैनल खे सब्सक्राइब कंदव, लाइक कंदव, वीडियो खे मुकमिल तौर ते ॾिसंदव। चवां इहा ॻाल्हि आख़िर में पियो, मूंखे ख़बर न आहे त तव्हां ॾिसंदव या न ॾिसंदव, पर मुंहिंजो कमु आहे त हिन दुनिया में हुजां या न हुजां, पर पंहिंजे अंदर जी ॻाल्हि अव्हां सां ज़रूरु ओरियां। सो वधि खां वधि हिन खे शेयर कयो, वधि खां वधि अव्हां दोस्तनि ताईं पहुचायो, त जीअं घणनि खां घणा माण्हू हिन मुंहिंजनि सुवालनि ते, ज़रूरी न आहे त दुरुस्त हुजां, पर हिननि मुंहिंजनि ॻाल्हियुनि ते ऐं मुंहिंजनि सुवालनि ते चङी तरह सां ग़ौर कनि। सदाईं गॾु ख़ुशि हुजो, साथ सलामत, सिंध सलामत।